बदी तू संभाल है, बंगलो तू संभाल है, फार्म तू संभाल। मां तव्हां जो पीउ आहियां, तव्हां जे लाइ गॾु कयो अथमि। ईअं न थिए जो मुखों पोइ वरी विढ़ो। तंहिंजे करे मुंहिंजे हूंदे संभालियो, मुंहिंजे हूंदे मिल्कत वधायो। उहो घराणो सुठो गुज़ारींदो आहे, सुठो हलंदो आहे ऐं उहे पुट बि पीउ जा ख़ैर ख़्वाह हूंदा आहिनि। पर जे माशा अल्लाह अबो हुजे नांगु समझो था, वो जो खजाने ते चढ़ियो वेठो हूंदो आहे। छोरा थाबन में धिकन में, पुत्र थाबन में धिकन में, हे हर शइ सुक कयो टिजोड़न में बैंकुन में रखियो वेठो आहे। छोकरो को 100 रुपयो घुरेस त छिड़बू ॾेसि, जेकॾहिं को 500 घुरेस त उनखे छिड़बू ॾे त बि ईअं चिपाए चिपाए ॾे। पोइ छोकरा छा चवंदा, पंहिंजे मुंहुं न, पीउ खे कोन चवंदा, पंहिंजे अल्लाह साईं इहो अबो कॾहिं मरई। खिलो न, अबा ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे? हथ मथे खणी चओ सभई, छा चवंदा? मरे। पोइ छोरनि खे सिकाए 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 हाणे जमल मरंदो, पोइ छोरा उॾाईंदा उनखे, को जुआ में, को कुकड़नि जी वेड़ में, को किथे त को किथे, को कराची जा सैर कंदो, को किथे घुमंदो। छो त ठाही त हुननि कान्हे, ठाही हुई पीउ। हाणे पराए माल ते ईअं साल जे अंदरि दुफ करे छॾींदा, बर्बाद करे छॾींदा। पर पीउ जे मरण जे लाइ दुआ ख़ुदा करे मरे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, मुंहिंजा प्यारा हबीब, तोखे मां दुनिया इन जे करे को नथो ॾियां, आहीं त शहनशाह, आहीं त ॿिन्ही जहाननि जो मालिक। पाण फरमाईंदा, लौ शिअतु लसारत मइयल जिबालु ज़हबन वल फिद्दतन। मां मुहम्मद करीम जे कॾहिं खणी इशारो कयां त मके ऐं मदीने जा जबल सोन जा चांदीअ जा थी करे मूंसां गॾु हलंदा वतंदा। पावर त मुंहिंजो ई हो आहे, ताक़त त मुंहिंजी आहे जो जबलन के सोन बनाए सघां थो ऐं इनखे पाण सां गॾु खणी हला सघां थो। पर दौलत इन्ही जे लाइ कोन थो ठाहियां जो दौलत में माण्हू चवंदो आहे ख़ुदा करे मरे त इनखे मां हासिल कयां। जेकॾहिं को अल्लाह जे नबीअ जे मौत जी दुआ घुरे त काफ़र थी पवे, अल्लाह जे नबीअ जे ख्वाहिश लाइ चवे त मां इनखे मरे त पोइ मां मिल्कियत हासिल कयां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, मुंहिंजा सोना इहा शइ इन्ही जे करे तोखे ॾियां कोन थो जो अदुनिया जीफतुन व तालिबुहा किलाब। दुनिया ढूंढा ऐं उन जा तालिब कुत्ता हूंदा आहिनि। तो मुहम्मद करीम जी दुनिया मिल्कियत नाहे, तो मुहम्मद करीम जी मिल्कियत इल्म ऐं शरीयत आहे। तंहिंजे करे पाण फरमाईंदा, नहनुल अंबिया ला नरसु वला नूरसु। हुजूर जी ख़ुद हदीस आहे। पाण फरमाईंदा, असां अल्लाह जा नबी आहियूं, असां न कंहिंजा वारस बणबा आहियूं, न वरी को ॿियो असांजो वारस बणबो आहे। छो त न का दुनिया छॾियूं, न कंहिं ॿिए जी दुनिया में लालच रखूं, ॿिए जे नज़राने खे, ॿिए जे दुनिया में अखि न विझंदा आहियूं, ॿिए जे दौलत में अखि न विझंदा आहियूं। पाण दौलत कोन ठाहींदा आहियूं। असां जेकॾहिं कुझु ठाहियो त दुनिया में कुरान ऐं शरीयत ऐं इल्म ठाहियो। जेको बि माण्हू इन इल्म खे हासिल कंदो उहो मां मुहम्मद जो वारिस आहे। इन्नमल उलमा वरसतुल अंबिया। मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करीं त फरमायो त आलिम सगोरा मां मुहम्मद करीम जे इल्म जा वारिस आहिनि ऐं असांजे इल्म जा नबियनि जा वारिस, ख़ुदा जे महबूब जे इल्म खे पढ़ण वारा आलिम सगोरा नबियनि जा वारिस हूंदा आहिनि। छाजे करे जो जेको कमु नबी खणी आयो आहे, हाणे नबी त आख़िरी नबिया दुनिया मां हिन मां रहमत फरमाए अल्लाह दे रवानो थियो आ। पर उन नबीअ खां बाद में उन नबीअ जे वरसे खे संभालींदा क़यामत ताईं त आलिम संभालींदा। इन आलिमन खे नबियन जो वारिस चयो वियो आ, असां न चयो आ।
मौलवीअ कहे न चयो आ। मुंहिंजा दोस्त आलिमन खे हुजूर करीम पाण पंहिंजो वारस चयो। सुभान अल्लाह त चओ। नबीअनि जा वारस केर आहिनि? आलिम। पर तव्हांखे आलिमन जो क़दुरु कोन्हे, तव्हांखे इल्म जी ख़बर ई कान्हे। पीर को अची वञे न सही सभु उभा, ऐं भली पोइ पीर जाहिल हुजे, भली पीर खे क़ुरान पढ़णो न अचे, भली हुनखे न अरबी अचे न फारसी अचे। मुंहिंजा दोस्त हुनखे न शरीयत जे मसइले जी ख़बर न क़ुरान जी ख़बर, पर पीर जो हुन ते लक़ब आहे पीर साहब, पीर साहब। सॼी ख़ल्क़ बि पीर आयो। अल्लाह जे हबीब इएं कोन चयो आहे त पीर मुंहिंजा वारस आहिनि। रसूलुल्लाह फरमायो आहे आलिम मुंहिंजा वारस। ॾुखी त कान थी लॻे न, जेके ॾुखी लॻे सो हथ मथे खणे। नबी करीम छा फरमायो त पीर मुंहिंजा वारस न आहिनि। केर वारस आहिनि? आलिम वारस आहिनि। अॼुकल्ह आलिमन खे स्टेज ते नथो वेहारियो वञे। पीर वेठो, उनजा जेके टरड़ा खलीफ़ा हूंदा न टरड़ा, उहे मोलुनि खे धिका ॾेई हेठि लाहींदा। साईं वेठो आहे, तूं वरी हेठि लह। उहे भतखोर जेके पीरनि जे पुठियो सणबी मानी जे लाइ रुकंदा वधनि, उहे आलिमन खे धिका ॾियनि, गॾु न वेहण ॾियनि। साईं वेठो आहे, तूं छो थो वेहे? अरे मुस्तफा जी ज़ाता कुर्बान वञा, मुंहिंजो हबीब अबू हुरैरे जहिड़े शागिर्द खे गॾु वेहारे। मुंहिंजा दोस्तो हज़रत अब्दुल्ला बिन सलाम खे गॾु वेहारे। महबूब मोहम्मद करीम सारी ज़िंदगी पंहिंजे सहाबा किराम खे गॾु वेहारींदा हुआ। एतिरे क़दुरु हदीस पाक में ईंदो आहे, अणवाक़िफ़ माण्हू, अणवाक़िफ़ माण्हू जंहिंजो हुजूर ॾिठल कोन हूंदा हुआ, ॿाहिरां ईंदो हो, हुजूर ईअं पंहिंजे असहाबनि में घुल मिल थिया गॾु थिया वेठा हूंदा हुआ, जो न ॿाहिरे माण्हूअ खे पुछणो पवंदो हो त मुहम्मद केरु कहिड़ो आहे। इम्तियाजी शान सां निरालो थी वेहण, जुदारो थी वेहण, मथे थी वेहण हुजूर पसंद ई कोन कंदा हुआ। नबी करीम जी ज़ात पंहिंजे सहाबनि सां ईअं घुलजी मुलजी वेहंदा हुआ। ऐं हुजूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात। मुंहिंजा दोस्तो इहो सबक़ ॾिनो आहे असांखे त मुंहिंजा वारस पीर कोन्हनि, मुंहिंजा वारस आलिम अथव। ऐं मुसीबत वरी अहिड़ी आहे जो किथे बि कंहिं जलसे में न कंहिं मौलवी आयत पढ़ी हेॾे आयो, अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। इन जी माना छा आहे? ख़बरदार जेके अल्लाह जा वली आहिनि न, वली ला खौफुन अलैहिम, उन ते को खौफ कोन्हे, वला हुम यहज़नून, क़यामत में गमगीन कोन थींदा। अल्लाह से इहा वलियन जे लाइ आयत नाज़िल कई। मौलवी पढ़ंदो, अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। त जेको पीर वेठो हूंदो सो हीअं यकदम तैयार थींदो त इहा आयत मुंहिंजे लाइ नथी आहे। अला इन्न औलिया ला आयत पढ़ी, पीर उभो, इहा आयत मुंहिंजे लाइ आहे। पीर भी शय आ, वली भी शय आ। चओ सुभान अल्लाह। पीर खोड़, वली को चओ सुभान अल्लाह। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधायां त वली जाहिल न थींदो अथव। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। पीर त मां बि थी सघां थो, 4 मुरीद मां भी करे सघां थो, मुंहिंजा दोस्त 2 टे खलीफ़ा मां भी ठाहे सघां थो, पर मुंहिंजा दोस्त पीर थियण सवलो आहे, वली थियण सवलो कोन्हे को। पीर माण्हू पाण थींदो आहे, वली ख़ुदा बणाईंदो आहे। अल्लाह साईं जा जेके बि अॻियां वली हा, ख़ुदा जो कसम आ, हे साईं तव्हांजो वली पाड़े में वेठो आहियां, मां कसम खणी थो ॻाल्हि कयां, अॻियां जेके बि ख़ुदा जा वली हा, को बि जाहिल कोन हो, सभु आलिम बि हा त वली बि हा।
हजरत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, इल्म बिना फकर कमावे काफर थी मरे दीवाना हो। जेतो तो हुजेस इल्म कौन, इल्म खां खालिया, इल्म खां आरिया, न फिक्र जी खबर, न शरह जी खबर, न तफसीर जी खबर, न हदीस जो पतो, न अरबी खां वाकिफ, न सर्फ नहव खां वाकिफ, न इल्म उसूल खां वाकिफ, न उसूल हदीस खां वाकिफ। इल्म आहे सी कौन, बस इए पीर थो सदाए ऐं पीरी थो हलाए। सुल्तान बाहू तो फरमाए, इहो मरंदो त काफर थी मरंदो, जाहिल थी मरंदो। इन्हीअ जे करे जो हुनखे इल्म हूंदो कोन, पोइ जॾहिं इल्म न हूंदो त हिक जी ॿी ॿुधाईंदो। अबा जंहिंजा न 500 मुरीद हुजनि ऐं पीर साहब वेठो हुजे ऐं उन पीर खां को माण्हू मसइलो पुछे, साईं मुर्शिद मसइलो त ॿुधाए। हाणे जे 500 माण्हुनि जे रूबरू नथो ॿुधाए त पीर जी बेइज्जती। अबा जागो था, नथो ॿुधाए त पीर जी। हल हेतिरो वॾो पीर नाले वारो, हेतिरा माण्हू ॾिसनि था, मसइलो नथो अचेसि, पोइ छा कंदो पीर? पोइ पीर हणंदो धुको, मिड़ई ॿुधायां। पोइ ॿुधाईंदो वरी छा? काॾे मुंहुं मरियम जो, काॾे टंडरो हलायार। हूंदी हिकड़ी गाल त कंदो वरी ॿी गाल, पाण बि गुमराह, ख़ल्क ख़ुदा जी बि गुमराह। अदा अॼुकल्ह ईअं पियो थिएव, मुंहिंजा सोहणा ॾुख थो थिए। मां तॾहिं थो तव्हांखे अर्ज़ु कयां, मां पीरनि जो दुश्मन न आहियां, न को पीर मुंहिंजा दुश्मन आहिनि, न को पीरनि जी मां मुखालफ़त थो कयां। मां थो तव्हांखे इल्म जो क़दुरु ॿुधायां त इल्म मुहम्मदी इनाम आहे। सभई चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइन था, मन साफह आलिमन फक़द साफहनी। अल्लाहु अकबर कबीरा। बुधो मुस्तफा जे कौल जी माना, पाण फरमान था, जेको के आलिम दीन सां हथ थो मिलाए, ॼण मां मोहम्मद सां हथ थो मिलाए। मां आलिम न आहियां, मूं जहिड़ा आलिम कोन्हनि, मां त तालिबुल इल्म आहियां। मां त आलिमनि जे जुतीअ मुबारक खे जेका मिट्टी तरे खे लॻे उन जे बराबर बि न आहियां। पर ॿ टे ॻाल्हियूं उस्तादनि पढ़ायूं आहिनि, उहे तव्हांखे ॿुधायां थो। आलिम अञा का ॿी शइ आहे। मुंहिंजे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाए थो, मन जालस आलिमन फक़द जालसनी। जेको कंहिं आलिम सां गॾिजी वेठो, ॼण त मां मुहम्मद सां गॾिजी वेठो। छाजे करे? इन्ही जे करे जो आलमन के खुदा तबारक व तआला सोने नबी करीम अलैहिस्सलाम जो वारिस बनायो आ। उन्ही वर्षे के ये संभालींदा पिया अचन, उन्ही वर्षे के उन उलमा संभालियो आ। तडड़न ते वेही, फाटल रिलड़न ते वेही, कच्चन कमरन में वेही, मुंहिंजा दोस्त भूंगन में वेही, बहराड़न में झंगन में वणन जे हेठा वेही, एयर कंडीशन में न, बंगलन में न, मुंहिंजा दोस्त कालीनन ते न, पेजारो ते चढ़ी न, आलमन सगोरन पेरे पंध करे अल्लाह जे दीन जी खिदमत कई। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज, मां तव्हांजी खिदमत में इहो ई अर्ज़ कंदो सां त तव्हां इल्म जो क़दुरु कयो, आलमन खे सुञाणो ऐं हक़ीक़त में जेका ॻाल्हि अथव सा आलमन जो ई मक़ाम आहे। आलमन खे ई ख़ुदा ताला वॾो दर्जो अता फरमायो आहे। आलिम लफ़्ज़ जी माना ख़बर अथव आहे छा? आलिम माना ॼाणंदड़। छा इस माना बाबा चओ? ॾाढे चओ माना छा? छा? रसूलुल्लाह जी शरीयत के जानंदड़, कुरान के जानंदड़,
तफसीर खे ॼाणंदड़, हदीस खे ॼाणंदड़, फिक़ह खे ॼाणंदड़, इहो आलिम आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इल्म खे ख़ुदा ताला वॾो मक़ाम ॾिनो आहे। अॻियां जेके बुज़ुर्ग हा, अॻियां जेके वली हा, उनखे ख़ुदा ताला इल्म ॾिनो हो, उन इल्म जे करे आलिमनि जो बि क़दुरु कंदा हा। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सोहणो कलंदर तव्हांजे पाड़े जो आहे, चओ सुभान अल्लाह। कलंदर शहबाज वली आहे, मञो सा, पर तव्हां तरफ़ो ॿुधो आहे दमादम मस्त कलंदर, वधीक तव्हांखे कलंदर जी ॼाण ई कान्हे का। खुदा जो कसम आहे, कलंदर शहबाज पंहिंजे ज़माने जे आलिमनि जो सरताज हो। अॼुकल्ह जेका कलंदर जी असां वटि शकिल आहे, अॼुकल्ह जेका ॿुधाइनि त मवाली त मथो कूड़ियल, मुछां कूड़ियल, ॾाढ़ी कूड़ियल, ॿाहुनि में कड़ा, कंध में कोलाबा, चपटो हथ में दमादम मस्त कलंदर, असां इहो कलंदर ठाहियो आहे। पर न, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, कलंदर शहबाज खे सुन्नत मुबारक ते सुहारी हुई, सुन्नत वारो लिबास हो, मुंहिंजे महबूब जे इल्म जो आलिम हो। मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, आलिम त हुयो, पर हज़रत पीरान पीर बगदाद वारे अब्दुल कादिर जीलानी जे पोटे सैयद मुहम्मद इब्राहिम शाह जो मुरीद हो। ऐं कादरी सिलसिले सां उन जो ताल्लुक हो, कादरी तरीके जो हो। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे फर्जंद जो नालो आहे हजरत अब्दुल वहाब। हजरत अब्दुल वहाब जे फर्जंद जो नालो आहे मोहम्मद इब्राहिम। उन मोहम्मद इब्राहिम खां कलंदर शहबाज मुरीद थियो आहे, पर रुगो मुरीद कोन हो, रूहानियत जो साहिब हुयो, इल्म जो समुंड बि हो। तोखे मवालनि सेखारे छॾियो आहे त बसि कलंदर बसि ईअं हो, बसि चोटी छॾींदो हो, मथो कूड़ाईंदो हो, ॾाढ़ी बि कूड़ाईंदो हो, मुछूं बि चट। न, इहो न हो, इहो अलाए केरु को ॿियो हूंदो। कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह जे वार वार मां ख़ुदा जो ज़िक्र जारी हूंदो हो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, कलंदर शहबाज असांजे सिंध में त मुसीबत आहे न। चइसे भिटाई साहब खे उस्ताद चयो अलिफ, चई अलिफ, वरी उस्ताद चयोसि बे, त भिटाई चयो या वरी ॿियनि खे ॾे, बस पढ़ियो ई कोई। कहर था कयो, ज़ुल्म था कयो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, शाह साहब रहमतुल्लाह अलैह जो रिसालो पढ़ो, उनमें मुझे महबूब करीम जे कुरान जे आयतुन जा दलील हन, हदीसुन जा दलील हन, मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह जे मसनवी जा दलील हन, जेको दलालत कन था त भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह भी आलिम हो। सुभान अल्लाह चओ। हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी आलिम हो। मुझा दोस्तों, हजरत दाता गंज बख्श अली हजवेरी आलिम हो। पीरन जो पीर रहमतुल्लाह अलैह अब्दुल कादिर जीलानी, जेको सभनी पीरन जो पीर आहे, उहो पाण फरमाए तो दरस्तुल इल्म हत्ता सिरतु कुतबन वनिलतुल इल्म मिन मौला ताली। हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मां सजी जिंदगी इल्म पढ़ियो, पढ़ी पढ़ी पढ़ी, उन खां पोइ इल्म जे करे मूंखे अल्लाह कुतुब बनायो। दरस्तुल इल्म, इल्म पढ़ियो से हत्ता सिरत कुतबन, ता तमा कुतुब बणजी सो। निलतुल फضل मिन मौला ताली, ऐं मां पंहिंजे मौला ताला खां फज़ल हासिल कयो, इल्म जे करे कयो आहे, छो त इल्म मुहम्मदी वरसो आहे। अदा जेकॾहिं न इल्म जी फज़ीलत न हुजे हा, नबी पाक खां को पीर वधीक हुजन हा, त पोइ चइजे हा पीर अबू बकर सिद्दीक, पीर हजरत उमर, पीर हजरत उस्मान, पीर हजरत अली। पर मुझा दोस्त कह बि पीर उकनी साहबन के कोन सजो आ। ये मुझे मुस्तफा जा शागिर्द हा, मुस्तफा जे इल्म जा आलिम हा। रब्बुल आलमीन जी ज़ात बा बरकात उनके मुहम्मदी इल्म सां नवाज़ियो हो।
सोचो सोचो भली तव्हां पीरनि जी इज्जत कयो, पीरनि खां मां तव्हांखे बागी कोन थो कयां, तव्हां वटि अचनि इज्जत कयो, एहतराम कयो, उनखे भली मानी खारायो, नज़राना ॾियो, हथ चुमियो, सभु कुझु कयो, पीर तव्हांखे सुठी ॻाल्हि ॿुधाइनि, पर मुंहिंजा दोस्त पीर खां वधीक इज्जत आलिम जी कयो। छो त आलिम नबी जो वारसा, आलिम नबी जो वरसो संभालींदो आहे। आलिम खे ख़ुदा तबारक व तआला उहो इल्म अता कयो आहे जेको इल्म अल्लाह ताला महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खे अता फरमायो। तव्हांजे हिन इलाइक़े में मुंहिंजा थोरो हेॾे मथे हल, मां जेको पंहिंजे अखियुनि सां बुज़ुर्ग ॾिठो हो, पीर बि हो, वली बि हो, आलिम बि हो, जहिड़ो तहिड़ो कोन हो। मुझो उस्ताद चवंदो हो, दादा मां जेकॾहिं इन्ही बुज़ुर्ग खे वली न मञा त मूंखे पंहिंजे ईमान में शक आहे, मूंखे पक्का त इहो ख़ुदा जो वली आहे। पर उहो कहिड़ो हो सुहिणो साईं हज़रत मौलाना मोहम्मद कासिम मशहूरी साहब रहमतुल्लाह। रुगो मुंहिंजा दोस्त पीर न हो, पीर सां गॾु आरिफ बिल्लाह हो, आरिफ बिल्लाह सां गॾु आलिम हो। आलिम बि चोटी जो अहिड़ो हो जो इन्ही जे ज़माने में अहिड़ो ॿियो आलिम हुयो ई। वरी दरिया जो पासो परते टपी हलो, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह, उहो बि पंहिंजे वक़्त जो चोटीअ जो वली बि आहे, पीर बि आहे, पर वली ऐं पीर पंहिंजी जॻह ते आहे, पर जे हुन जे इल्म खे ॾिसजे त अकुल हैरान आहे। पीर साईं रोज़े धणी जहिड़ो आलिम बि हिन ज़माने में कोन हो। सभई चओ सुभान अल्लाह। ये सब आरफा आलिम हा, इल्म सां गॾु तरीक़त शरीयत ऐं हक़ीक़त जा माहिर हुआ, पर उन सां गॾोगॾु उनखे ख़ुदा ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत वारे इल्म खां बि वाक़ुफ़ कयो हो। मुंहिंजा दोस्तो, छो त इल्म जेको आहे सो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वरसो आहे, जेको ख़ुदा ताला पंहिंजे वलियन आलिमन खे नसीब फरमाईंदो आहे। मां रुगो तव्हांखे इन जे करे थो ॿुधायां त तव्हां आलिमन जो वध खां वध एतिराम अदा कयो, छो त अव्वल हक़ आलिमन जो आहे, उन खां बाद कंहिं ॿिए जो हक़ आहे। आलिम जो हक़ इन्ही जे करे अव्वला जो आलिम रसूलुल्लाह जो वारिस आहे। चओ रसूलुल्लाह जो, रसूलुल्लाह जो, ॾाढे रसूलुल्लाह जो वारिस आहे। पोइ जेको रसूल जो वारिस आहे उन जो हक़ वधीक आहे। आलिमन जेके एहतराम जी नज़र सां ॾिसो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात आलिमन जे लाइ फरमाए थो, कुल चओ मुंहिंजा सोहणा नबी, हल यस्तविल लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून। ओ मुंहिंजा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां माण्हुनि खे चई ॿुधायो त हिकिड़ा अथव आलिम, ॿिया अथव जाहिल। अल्लाह ताला फरमाए तो, कुल हल यस्तविल लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून। मुंहिंजा सोना तू उम्मत खे चई ॿुधाए त जेके आलिम हन उहे जाहिलन जे बराबर न थींदा, जेके जाहिल हन से आलिमन जे बराबर न थींदा। आलिमन जो अल्लाह ताला वॾो शान फरमायो आहे। इल्म वॾी शइ आहे, इल्म रसूलुल्लाह वारो आहे। इल्म चइबो ई उनखे आहे जेको अल्लाह जी ॼाण ऐं सुञाण दसे, अल्लाह पाक जल जलालु अमन वारो जी वाट दसे। करीमन जे मथां जेको अल्लाह ताला क़ुरान नाज़िल फरमायो आहे, उन क़ुरान खां जेको सही माना में वाक़ुफ़ हुजे ऐं क़ुरान जूं रमज़ूं ॿुधाए, शरीयत जूं रमज़ूं ॿुधाए, इल्म सां मुस्लमाननि जा सीना मामूर करे। मुंहिंजा दोस्तो, उन्हनि आलिमनि मझां असांजे सिंध में नाले वारा चोटी जा आलिम, अवां जे इलाइक़े में मुंहिंजा सोने जतोई वारा बुज़ुर्ग हज़रत मौलाना ग़ुलाम उमर साहब जतोई, चओ सुभान अल्लाह, ॾाढे त सुभान अल्लाह चओ। वरी ये जेका तव्हांजी बाकराणी वारी ॻेरेले जे भर में मेहराबपुरा, इन मेहराबपुर वारो आलिम हज़रत मौलाना ग़ुलाम रसूल जतोई। आलिम भी आ, शायर भी आ, आशिक भी आ, चवे तो तुझे शान मथा कुर्बानो नबी, तुझे शान मथा कुर्बानो नबी, घोड़ा बारा बचा जिंदु जानो नबी, तुझे शान मथा। ॾाढे चओ सुभान अल्लाह।
चवे तो महबूब खुदा जो आही अजब तो सा खास खुदा जो आहे कुर्ब लौला कलमा सूहे तो के लकब तुझे लाए जुड़िया बई जहान नबी तुझे शान मथा। यार मां तव्हांजे हिन मुल्क में पहिरों दफ़ो आयो आहियां, भला ख़बर जो ठरो था बरो था, जेको ठरे थो सो ज़ोर सां सुभान अल्लाह चवे। ठरो था न बाबा, छो न ठरंदो जो तारीफ़ आमना जे लाल जी आहे। ॾिसो त कहिड़ी सोढ़ी ॻाल्हि थो करे, चवे तो बिना पाछे तुझो पाक जिस्म मख खे न वेहण जो आतो ते हुकुम। मुझा सोना नबी मदीने वारा तुझो अहिड़ो त पाक जिस्म आ जो मख खे बि ताक़त न आहे जो तुझे मथां वेहे, पर इहा मख बि वहा पिण न आहे। साईं मौलाना मोहम्मदी साहब चओ त मख वहा बिण वहा बि चए तो नबी मां जहिड़ो नबी मां जहिड़ो। अड़े चंद्रा तोखां त बड़ा मख बि भली आ जो मुस्तफा खे सुञाणे थी। मख चवंदी आ मां वडेरे ते वेहा, खान साहब ते वेहा, मुफ्ती साहब ते वेहा, पीर ते वेहा, जमींदार ते वेहा, नंढे ते वेहा, वडे ते वेहा, कारे ते वेहा, कोझे ते वेहा, सोने ते वेहा, ड्रघे ते वेहा, पिंदरे ते वेहा, गरीब यतीम ते वेहा, काजी परवाह कान कंदी आ। उनरी अची नक ते मख वेहंदी आ, काजी परवाह न कंदी आ, पर मख खे इहा बि शनासा त ही मुहम्मद करीम आ। बिना पाछे तुझो पाक जिस्म मख खे न वेहण जो आतो ते हुकुम। वद यूसुफ खां आहे तुझो हुस्न, मद यूसुफ खां आहे तुझो हुस्न, पसी हूरू थियूं हैरान नबी तुझ शान मथा। सुभान अल्लाह। बाबा ॾिसो त लफ़्ज़ कहिड़ा चूंडिया अथई, कहिड़ी सोणे मुंहिंजे नबी पाक जी तारीफ़ थो करे। इन हिकिड़े लफ़्ज़ मजा मुंहिंजा दोस्त अश्क मुश्क अतर जी खुशबू थी अचे। मैं राज तोखे जिस्मानी थो सारो सैर तोखे सुबहानी थो। जो छा अक़ीदो आहे, नबी पाक ख्वाब ॾिठो हो या जिस्म सां वियो हो? थकजी पिया हो। नबी पाक मेराज ते जॾहिं वियो हो त ख्वाब में वियो हो या जिस्म सां? ये किताब आ मुझे हथ में जो बटड़े कापियूं दिल चयो त खणी वञा तव्हां में विरहाया। ये वहाबी था चवनि त नबी पाक ख्वाब ॾिठो, जिस्म सां मथे को वञी नथो सघे। ऐं चवनि था त नबी असांजे जी इज़त वध खां वध वॾे भाउ जेतिरी आहे। नऊज़ बिल्लाह। चवनि था त नबी करीम अलैहिस्सलाम जी उर्स जी खैरात हराम आ, महबूब जो मीलाद हराम आ, पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जी यारी हराम आ। पर ये वहाबी चवनि था किताब तहां जे आॾो मौजूद आ त हिंदू होली ऐं ॾियारी कनि त हिंदुनि जी होली ॾियारी भली खाओ पर नबी जो उर्स न खाओ। ऐं पलीत वरी छा था चवनि? नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। इमाम हुसैन जे रूह खे सवाब पहुचाइण जे लाइ महरम शरीफ जे 10 तारीख़ मुसलमान सबील लगाईंदा आहिनि ऐं इमाम हुसैन जे रूह खे थधो मिठो पाणी खैरात करे सवाब पुॼाईंदा आहिनि। वहाबी था चवनि त इहो घोड़े जे मुट खां बि ख़राब। हिंदू माण्हू काफर
व्याज जा पैसा गॾु करे ऐं व्याज जे पैसनि मथां सबील लगाए पैसा बि व्याज जा लगाइण वारो भी हिंदू उन्हीं मां पानी पीअण में को हर्ज कोने भली पानी पियो हाणे तव्हां खां पुछां थो त इस्लाम सां दोस्ती या दुश्मनी ॾाढे ॻाल्हायो या इस्लाम सां दोस्ती या दुश्मनी हिन किताब में बाकायदगी सां उन्हनि जा अकीदा ऐं असां जा अकीदा जुदा जुदा लिखिया विया आहिनि त वहाबिन जो अकीदो कहिड़ो आहे ऐं असां जो अकीदो कहिड़ो आहे हे पढ़ो त तव्हां खे ख़बर पए ऐं अल्लाह तव्हां खे इन बुछड़नि जे सोहबत खां शल बचाए चओ आमीन हे तव्हां जे लाइ तोहफ़ो आहे अवां हे ख़रीद कयो नंढड़ो किताब आहे हिकिड़े अध कलाक में पढ़ी वेंदो इंशाअल्लाह ताला तव्हां खे हक़ ऐं नाहक़ जी ख़बर पवंदी ऐं ख़ुदा तव्हां खे इन बुछड़नि जे सोहबत खां बचाए वठंदो चवे थो महराज तोखे जिस्मानी थियो सारो सैरो तोखे सुबहानी थियो सारो देह तुझो आहे दानी थियो सारो देह तुझो या गाल तव्हां खे शायद समझ में न आई अदा हेॾे निहारियो जेको जंहिं पीर जो मुरीद हूंदो आहे उहो पंहिंजे पीर खे ॾंड ॾींदो आहे ॾंड सिंधी लफ़्ज़ आहे ॾंड छा आहे बाबा नजरानो चाहे नजरानो हाँ ॾोकड़ जी ॻाल्हि कर जेका समझ में अचे बाबा मुर्शिद ईंदो आहे न को छेलो काहे ॾींदो आहे को अन्न जी बोरी ॾींदो आहे को 1000 रुपयो ॾींदो आहे को गरीब 5 रुपया ॾींदो आहे ख़ुशीअ सां जायज़ आहे भली ॾिजे ईअं न जो गरीब हिकिड़ो ढगन जो जोड़ो बनी में बीठे वणाई हेडो हिकिड़ो पीर आयो चे मुरीद दुआ कयां तो हे ढगो त मूंखे ॾे चे केवला आहे जोड़ो मिस्कीन आहियां बच्चा बुख मरंदा चे बस ॾाॾे खे सॾु थो कयां दुआ थींदई हिकिड़ो हथ रसे में पीर जो तो ॿियो हथ रसे में हारीअ छिक छिका लगी पई हुई अहिड़े पीर खां भला बचाए जो आमीन आमीन त कयो आमीन इहो ना जायज़ आहे बाक़ी ख़ुशीअ सां तूं घर लुटाए ॾे पंहिंजे ख़ुशीअ सां जेतिरो ॾे मुर्शिद जो हक़ आहे भली ॾे मुरीद जे माल में मुर्शिद लालच न करे ऐं मुरीद वरी बिना लालच जे जेको ॾे सो हिलाल आहे चओ सुभान अल्लाह इन खे छा चइबो आहे ॾंड छा चइबो आहे हाणे हिकिड़े पीर जो मुरीद पंहिंजे पीर खे ॾंड ॾींदो ॿिए पीर जो मुरीद ॿिए खे ॾींदो पर हुन खे न ॾींदो बाबा हे मुंहिंजो आहे तुंहिंजो आहे सभु को पंहिंजे पीर खे ॾंड ॾींदो आहे पर जतो हिसाब चवे थो महराज तोखे जिस्मानी थियो सारो ॾेह तुंहिंजो आहे दानी थियो सब को मानू पंहिंजे पीर खे ॾंड ॾींदो आहे पर कुर्बान वञा आमिना जा लाल सारो जहान तो मोहम्मद खे ॾंड ॾींदो चओ सुभान अल्लाह सारो जहान रसूलुल्लाह जो नज़रानो ॾींदो आहे सारो जहान रसूलुल्लाह जे दरवाज़े ते मुंहिंजा दोस्त पंहिंजी नज़राना पेश कंदो आहे ऐं मुंहिंजे महबूब जी आदत हूंदी हुई लख ईंदा हा ऐं उहे लख मुंहिंजो मुस्तफ़ा लुटाए छॾींदो अल्लाह अकबर कबीरा हिकड़े दफे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे घर इशा जी नमाज खां पोइ वया थोड़ी देर गुज़री हमेशा आदत इहा हूंदी हुई त पाण इशा खां पोइ फजर ताईं पंहिंजे घर हूंदा फजर जी नमाज ते ईंदा सोमाणी ते वया सॼी रात घर में सुबह जे टाइम ते नमाज ते ईंदा पर हिन भेरे नबी पाक अलैहिस्सलाम जीअं जो पंहिंजे घर वया इशा जी नमाज खां पोइ थोड़ी देर गुज़री त मोटी आया असहाबन सगोरन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह छा ॻाल्हि आहे अवां सोमाणीअ खां पोइ घर हूंदा आहियो फजर जे टाइम ते ईंदा आहियो
अज तमा सोमहणीअ खां पोइ जल्दी वापस आया हो। रसूलुल्लाह फरमाइन था मां घर वयुसि, घर वारनि ॿुधायो त जेको तव्हां अल्लाह जे राह में माल विरहाइण जे लाइ सोन ॾिनो हो, असां सॼो ॾींहुं विरहाए 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 बाक़ी 4 आननि जेतिरो सोन रहिजी वियो आहे, साइल कोन आयो, इन जे करे असां वो सोन घर में रखी छॾियो आहे। मुस्तफ़ा फरमाइनि था जंहिं घर में सोन पियो हूंदो मुहम्मद उन्ही घर में निंड न कंदो। मां चवां तो इहो सोन बि मुंहिंजे घर मां निकिरी ग़रीबनि वटि वञे पोइ त मां मुहम्मद आराम कयां। लख ईंदा हा, लख लुटाईंदो हो मुंहिंजो हबीब, सॼो जहान ॾन भरींदो हो, पर महबूब करीम पंहिंजे लाइ टको बि गॾु कोन कंदा हा, जेको ईंदो हो सो ग़रीबनि में विरहाए छॾींदा। चवे तो महराज तोखे जिस्मानी थो, सारो सैरो तोखे सुबहानी थो, सारो ॾेह तुंहिंजो आहे दानी थो, सारो ॾेह तुंहिंजो आहे दानी थो, तुंहिंजे लाइ जुड़िया ॿई जहान नबी तुंहिंजे शान मथां। चओ सुभान अल्लाह। कुर्बानो नबी घोड़ा बार बचा, जिंद जानो नबी तुझे शान मथा। यो केड़ो मौलाना हुआ बा? मौलाना गुलाम रसूल जतोई। चो चो केड़ो? कावड़ त काने वन जेके कावड़ा सो हथ मथे खणे, कावड़ त कान्हे वन, सुञाणो या न सुञाणो पर हिकड़ी हुनजी सुञाणप आहे। केड़ी? जंहिंजा मौलूद ऐं खुतबा झर झंग पढ़िया वेंदा। चओ सुभान अल्लाह। ॻोठनि में, वाहणनि में, दरगाहनि ते मुजादा, जिथे किथे जुमन में, ईदनि में, जिथे वञ तिथे हज़रत मौलाना गुलाम रसूल जा खुतबा पढ़िया वञनि था। पर तव्हां चवंदा हूंदो तो दरिया जे पार पढ़बा हूंदा, असां वरी तव्हां खे पारे टो चवंदा हिते पढ़बा हूंदा, पर न, मां मुजादा पूरे मुल्क में घुमा तो। ओ हिंदुस्तान जे दंग ताईं नंगर पार कर, डीपलो, मिठी, छाछरो, थर, इंडिया जे दंग ते वयो हां। खुदा जो कसम ते थर में भी जतोई जा खुतबा पढ़िया वञा। पर रुगो थर न, मां हेॾे बलोचिस्तान वेंदो आहियां, कल्लात वेंदो आहियां, खुज़दार वेंदो आहियां, लसबेले वेंदो आहियां, ओथल में वेंदो आहियां। इहो पूरो बलोचिस्तान जो इलाइक़ो आहे, उहो सिंध खां ॿाहिरि आहे। पर ख़ुदा जो कसम आहे उते बलोचिस्तान में भी हज़रत मौलाना गुलाम रसूल जा खुतबा पढ़िया वेंदा। इहा मक़बूलियत आहे। मूंखे त कुती बि कान थी सुञाणे, मूंखे त को गॾो बि कोन थो सुञाणे त अब्दुल रहीम केरु आहे, पर मौलाना गुलाम रसूल जतोई के झर झंग में आशिक सुञाणनि था पिया। चवे थो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम खे महबूब खुदा जो आही अजब, तोसां ख़ास खुदा जो आहे कुर्ब। लौला कलमा सूहे तोखे लकब, तुझे लाए जुड़िया ॿई जहान नबी तुझे शान मथा। पिछाड़ी वेचारो पंहिंजो नालो थो ॾे, मां गुलाम रसूल आहियां तुंहिंजो, हिते मेहराबपुर में छाहे मुंहिंजो, आणायो अरब कयो कुर्ब पंहिंजो, आणायो अरब कयो कुर्ब पंहिंजो, मां त तुंहिंजो मरां थी शलह, मेहमानो नबी तुंहिंजे शान मथां। ज़ोर सां सुभान अल्लाह कयो। जिथे रसूलुल्लाह जो इश्क हूंदो आहे, महबूब जे इश्क जी खुशबू हूंदी आहे, महबूब जे इश्क जी वसवाण हूंदी आहे, मुंहिंजा दोस्त ते ईमान वारनि जा हयाव ठरी पवंदा आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला असां खे आलमन जे गिला खां बचाए। आमीन त चओ, ॾाढे त चओ। माण्हू फिरिया गिरिया गिलाऊं आलमन जूं कनि,
फिरिया गिरिया आलमन ते ठठोलू कन, फिरिया गिरिया आलमन के घट वध ॻाल्हाइन। इहा उनखे ख़बर कान्हे का त आलमन जी गिला करण सां ईमान चट थी वेंदो आहे। रुगो ईमान वञे त ठहियो, पर आलमन जे गिला करण सां माण्हू जो निकाह भॼी पवंदो आहे। छा ॿुधो, छा ॿुधो, निकाह टुटी पवे उन्ही आलम जे गिला खां पोइ घरवारी सां निकाह टुटरो। हाणे जेकॾहिं हम बिस्तरी कंदो त उहा ज़िना में शामिल थींदो, ऐं जेको ॿार ॼमंदो सो हराम जो ॿार ॼमंदो। छाजे करे त उहो आलिम नबी जो वारिस आहे। चओ सुभान अल्लाह। छाजे करे आलिम छा आहे बाबा? चओ नबी जो वारिस आहे। जेको नबी जी गिला करे या नबी जे वारिस जी गिला करे तो उन जो निकाह टुटी पवंदो आहे। अल्लाह से शर तव्हां असांखे आलमन जे गिला खां बचाए। चओ सल्लल्लाहु अलैहि या